बलूचिस्तान में दहशतगर्दी मस्तोग में गर्ल्स हाई स्कूल ऐं सिविल अस्पताल चौक ते धमाको 5 स्कूली ॿारनि ऐं 1 पुलिस एहलकार समेत शहीद थी वियलनि जो अंग वधी 9 थी वियो। 34 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब ज़ख़्मियुनि में अक्सर स्कूल जा ॿार शामिल। धमाके में पुलिस मोबाइल खे निशानो बणायो वियो। धमाके में चौक ते मौजूद पुलिस मोबाइल मुकम्मल तौर तबाह थी वई। स्कूली वैन समेत ॿियनि गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में एमरजेंसी लागू। बलूचिस्तान हुकूमत पारां धमाके जी मज़म्मत। घरू खाते खां रिपोर्ट तलब। वज़ीर-ए-आज़म पारां मस्तोंग में धमाके की मज़म्मत। इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। ज़िम्मेवारनि जी निशानदेही करे उन्हनि खे सज़ा ॾियारण जी हिदायत। ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी सहूलतूं फ़राहम करण जो हुकुम। शहबाज शरीफ जो चवण आहे त मस्तोंग धमाको तालीम दुश्मनी जो सबूत आहे। दहशतगर्द अहिड़नि हमलनि सां क़ौम जा हौसला कमज़ोर नथा करे सघनि। दहशतगर्दीअ जे मुकम्मल ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। मुल्क ऐं क़ौम ख़ातिर क़ुर्बानियूं ॾींदड़ पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि ते क़ौम खे फ़ख्रु आहे। वक्ती सदर यूसुफ रज़ा गीलानी पारां बि मस्तोंग में बम धमाके की मज़म्मत। स्कूली ॿारनि ऐं पुलिस एहलकार की शहादत ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त दहशतगर्द अंसर इंसानियत जा दुश्मन आहिनि। क़ौम दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु आहे। मुल्क मां दहशतगर्दी जो पाड़ा ख़ात्मो करण लाइ पुरज़म आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ॿारनि खे निशानो बणाए बर्बरियत जो मुज़ाहिरो कयो वियो। मासूम ॿारनि जी ज़िंदगियुनि सां खेॾंदड़ कंहिं रिआयत जा मुस्तहिक़ न आहिनि। पीबी चेयरमैन पारां मस्तोंग बम धमाके जी लफ़्ज़नि में मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मासूम ॿारनि खे निशानो बणाइण बुज़दिली ऐं दरिंदगीअ जी इंतिहा आहे। अमन तबाह कंदड़ दहशतगर्दनि खे सख़्तीअ सां मुहरियो वेंदो। मस्तोंग धमाके जा ज़िम्मेवार अंजाम खां बची न सघंदा। बलूचिस्तान हुकूमत दहशतगर्दी जे ख़ात्मे शहरनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मस्तोंग में बम धमाके में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। मासूम ॿारनि ऐं बेगुनाह शहरियुनि खे निशानो बणाइण बुज़दिलाड़ो अमल करार। सैयद मुराद अली शाह चयो आहे त मासूम माण्हुनि खे क़त्ल कंदड़ दहशतगर्द मुआफ़ी जे लाइक़ नाहिनि। दहशतगर्द अंसर पुरअमन माहौल खे सुबूताज़ करणु चाहिनि था जंहिं में हू कॾहिं कामयाब न थींदा। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी सुप्रीम कोर्ट के जजिस जो अंग 25 करण की मंजूरी ॾेई छॾी। सेनेट के कानूनी इंसाफ़ बाबत स्टैंडिंग कमेटी जो फारूक नाइक की सदारत हेठि इजलास। अक्सरियत राय से सुप्रीम कोर्ट के जजिस जो अंग 25 करण की मंजूरी ॾिनी वई। जमियत उलमा इस्लाम और तहरीक इंसाफ़ पारां जजिस जो अंग वधण की मुखालिफ़त जे वए सेनेटर कामरान मुर्तज़ा चवे तो अंग वधाए पंहिंजी मर्ज़ीअ जे जजिस के सुप्रीम कोर्ट में आंदो पियो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की कतर के अमीर और वज़ीर-ए-आज़म से मुलाकातुनि में बेतरफ़न लागापन सीड़पकारी और वापार ते ख़ुसूसी ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की कतर दौरे जो गॾियल पधरनामो जारी। पधरनामे में चयो वियो आहे त शहबाज शरीफ बेतरफ़न लागापन के मज़बूत बढ़ाइण और मौजूदा सरकार के हथी वठाइण की ख़्वाहिश जो इज़हार किया। वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान में अहम इक़्तिसादी शोबन में सीड़पकारी के मौक़नि ते रोशनी विधी। वज़ीर-ए-आज़म जा सऊदी अरब और क़तर जा दौरा इंतहाई कामयाब रहा। मुल्की मईशत की बहाली इस्तेहकाम में सऊदी अरब जो किरदार अहम है। सऊदी अरब के पाकिस्तान में ज़िरबकारी जो काथो 2 अरब 80 करोड़ थी वियो आहे। सऊदी अरब से इन वक्त ताईं 34 मुआहदनि ते सहियूं बि थियूं आहिनि। सुसुमारे वफ़ाक़ी वज़ीर तारड़ की प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो क़तर पाकिस्तान में 3 अरब डॉलर की सीड़पकारी कंदो। वज़ीर-ए-आज़म के क़तर में कारोबारी वफ़द से मुलाकात थी। व्याज की शरह घटि थी रही है। सीड़पकारी वधी रही है। मुल्क में IT समेत मुख़्तलिफ़ शोबन में सीड़पकारी वधी रही है। सिंध असम्बली में सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिजिकल एजुकेशन सिविल सर्विस और मंशियात के खात्मे बाबत तरमीमी बिल पेश। मलियर डेवलपमेंट अथॉरिटी के माली साल 2021 की स्पेशल ऑडिट रिपोर्ट भी पेश की गई। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण माली साल 2021 की ऑडिट रिपोर्ट भी पेश कई। स्पीकर तरमीमी बिल और पेश कल ऑडिट रिपोर्ट्स लागापियल कमेटीज़ हवाले करे छॾियूं। ऐवान में सदर आसिफ अली ज़रदारी की सेहतियाबी लाइ दुआ घुरी वई। ॾियारी के मौके ते हिंदू बिरादरी के वाधायूं भी ॾिनियूं वयूं। सिंध असम्बली जो इजलास सूमर ताईं मुलतवी कियो वियो। कराची में सब खां वधीक कम ट्रैफिक पुलिस एहलकार करे रहिया आहिनि। ट्रैफिक एहलकारनि सां बद अख़लाक़ी कई वञे थी। मुआशरे में सब खां वधीक क़ाबिल रहम
ट्रैफिक पुलिस वारा आहिनि। ॿार चिंची रिक्शा हलाए रहिया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ अदालत वञणु घुरिजे। जेकॾहिं ॿार चिंची रिक्शा ऐं गाॾी हलाइनि था त वालदेन खे उन्हनि खे रोकणु घुरिजे। जेकॾहिं को ॿार हादसो करे थो त उहो क़त्ल में शुमार थींदो। चिंची रिक्शाउनि ते हुकूमत जी पाबंदी आहे, पर अदालत स्टे ऑर्डर ॾिनो आहे। सिंध असेंबली में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सवालनि जा जवाब। संदसि चवण त सुठा ऐं ख़राब माण्हू हर जाइ ते हूंदा आहिनि। खाते ते इल्ज़ाम न लॻाइणु घुरिजनि। असां सभिनी खे मसइला हल करणा पवंदा। ज़िम्मेवारी हुकूमत जी आहे, पर फ़र्ज़ु असां सभिनी जो आहे। घटि उमिरि में गाॾियूं हलाइण ते 1 जनवरी खां 3 अक्टूबर ताईं 304 चालान थिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घोटकी कंदकोट पुल वारो मंसूबो जुलाई 2026 ताईं मुकमल करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर जी सदारत हेठि घोटकी कंदकोट पुल मंसूबे बाबति PP पॉलिसी बोर्ड जो इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त घोटकी कंदकोट पुल जो कमु तेज़ी सां कयो वञे। सिंध हुकूमत सिक्योरिटी ख़ातिर 6 पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि। हिकु रेंजर जी बैरिक बि ठाही पई वञे। सिंध हुकूमत जो जाली नंबर प्लेट्स, कारनि, शीशनि ऐं हथियारनि जी नुमाइश ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि अमन बाबति इजलास। जाली नंबर प्लेट्स, कारनि, शीशनि ऐं हथियारनि जी नुमाइश रोकण लाइ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध जी घरू खाते खे जाली नंबर प्लेट्स ऐं कारनि, शीशनि ख़िलाफ़ आगाही मुहिम हलाइण जी बि हिदायत। चीफ सेक्रेटरी चयो आहे त जाली नंबर प्लेट्स ऐं कारनि, शीशनि वारियुनि गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अवाम जे हिफ़ाज़त लाइ समूरनि कानून लागू कंदड़ इदारनि खे मुतहरक कयो वञे। अमर रागी भगत कंवर राम जे विछोड़े खे 85 वरह विहामी विया। गंबट में भगत कंवर राम जी वरसी तक़रीब ॾिया ॿारे ऐं गुल निछावर करे अमर रागीअ खे भरपूर भेटा पेश। ऐं व्हाइट हाउस ते ईंदड़ 4 साल कैमला हैरिस ऐं डोनाल्ड ट्रंप मां कंहिंजो राॼ हूंदो। अमेरिका में सदारती चूंडुनि जी मुहिम जारी। चूंडुनि में 4 ॾींहं रहिजी विया। ट्रंप ऐं कैमला हैरिस जा स्पेशल जा दौरा। हिक ॿिए ते इल्ज़ाम। वक़्त खां अॻु वोटिंग में 6 करोड़ खां वधीक अमेरिकी शहरियुनि वोट कास्ट करे छॾियो। अंग्रेज़ी ॿोली न सम्झंदड़ वोटरनि खे उर्दू ॿोली में बैलेट पेपर ॾिना विया। पाकिस्तानी बिरादरी पारां ख़ुशी जो इज़हार।